भाभी नूं पेके वई अथव? हाँ वही है न। हाँ चए पई आराम थी करणु वञा पेके। हा वॾा आराम थियूं करणु वञनि। सावरनि में ॼण कम अथनि घणा तीर थियूं मारनि कम करे पेकनि में थियूं वञनि आराम करणु। चइबो आहे कि घुमण था वञूं कि आराम करणु। हाणे ॿुधाए ससु खे बाहि न लॻंदी ॿुधंदी त आराम थियूं करणु वञनि। असां हिते कम कराए कराए थकायूं था न हर कम जी माई लॻल रुॻो रोटी करणी उन में बि थकिजी थियूं पवनि त किथे ॻाल्हि पुॼंदी। असां हूंदा हुआसीं सुबुह जो 4-4 बजे उथी करे कमु कंदा हुआसीं सिलायूं कंदा हुआसीं घर समेटींदा हुआसीं रोटियूं कंदा हुआसीं। इन खां पोइ असां माण्हू न हुआसीं असां न पिया थकिजूं। कॾहिं त न चयो त पेकनि में आराम था करणु वञूं। असांजूं ससूं हूंदियूं चऊं नी त ड्रिकाए पवंदियूं हुयूं कि इहो तूं चयो ई कीअं अॼुकल्ह मुंहं ते थियूं चई वञनि आराम था करणु वञूं। वाह बाबा वाह मुंहिंजो वसु हले न त गुॾीअ वांगुरु सजाए विहारे छॾियांसि सभु कम मां पाण कयां पर मुंहिंजो शरीर कमु करे कान थो त मोथाजी आहे छा कजे ॿुधणो ई थो पए। वञा हाणे कयांसि फ़ोन थी वियो हुजे आराम त अचु सस जो बि तकु आहे न आराम करण जो आराम वञा थोरो आराम कयां मां बि भला थकिजी पई आहियां ॻाल्हाए ॻाल्हाए।